बे इंसान जे ला दुखाईंदड़ ज़रूर आहे। वालिदैन जे ला औलाद जो मौत ॾाढो मुश्किल आहे। औलाद जे ला वालिदैन जो मौत ॾाढो तकलीफ़ ॾींदड़ आहे। हर रिश्तेदार जे ला बे रिश्ते जो मौत तकलीफ़ ॾींदड़ आहे। लेकिन हकीकत छा आहे त मौत खुद हिक अल्लाह जी नेमत आहे। मौत खुद एक अल्लाह जी नेमत आहे। अल्लाह ताला जे कुदरत जे ऐं अल्लाह जे कुर्ब जे मथा जे चंद लम्हात वेही गौर कंदासीं। दोस्तो अगर ही मौत न हुजे हाँ, अल्लाह ताला अगर कंहिंखे मौत न ॾिए हाँ त जेको इंसान जॾहिं बीमार थींदो आहे, साल खां पोइ 2 सालनि खां पोइ औलाद बि बेज़ार थी वेंदो आहे, मिट बि बेज़ार थी वेंदा आहिनि। उन वक़्त में औलाद भी चवंदो आहे त हाणे अल्लाह साईं घणनि सूरनि खां खणी पंहिंजो करे छॾे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ घरवारी चवंदी आहे हाणे त थकिजी पिया आहियूं इलाज कराए करे। याने हर कंहिंजी तमन्ना हूंदी आहे जेकर ख़ुदा हिन खे पंहिंजो करे। मुंहिंजो अल्लाह फरमाए थो रब्बना मा ख़लक़्त हाज़ा बातिला, ऐं मुंहिंजा बाना हिन काइनात जे अंदर मां अल्लाह जे ज़ात का बि शइ अजाई पैदा कान कई आहे। जिंदगी मां अल्लाह पैदा कया, इन में भी मां अल्लाह जो हिकमतूं हन। मौत के मां खुदा पैदा कयो आ, इन मौत में भी मां अल्लाह जो हिकमतूं हन। मुझो अल्लाह फरमाए थो ऐ बाना जेकॾहिं रुगी तोखे जिंदगी ॾियां त तू पंहिंजे जिंदगी मां खुद बेज़ार थी वेंदे, पर जेकॾहिं रुगी मां मौत के पैदा कयां त तव्हां मौत कसरत सां ॾिसण जे करे मग़मूम थी वेंदो। इन करे मुझो अल्लाह फरमाए थो जिंदगी ॾियां तॾहिं भी शुक्रानो अदा कर। अगर कंहिंखे मां अल्लाह सलामतीअ ऐं ईमान वारो मौत ॾियां थो त उन ते बि रंजीदह थियण जे बजाय अल्लाह जे दरबार में शुक्रानो कयो, छो त मरण हक़ आहे। मरण हक़ आहे, लेकिन कब्र ऐं कफन में शक आहे। ख़बर नाहे कब्र नसीब थिए अलाए न थिए, ख़बर नाहे कफन नसीब थिए अलाए न थिए। केतिरा ई अहिड़ा मैयत ॾिसंदा हो जेके जहाज़नि में सड़ी खाक थी वेंदा आहिनि, ख़बर ई कोन पवंदी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला फरमायो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हया लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला वहुवल अज़ीज़ुल गफूर। कुरान करीम पढ़ण ॿुधण जो शौक़ आहे या न? बेनियाज़ रब फरमायो मौत के भी मां अल्लाह पैदा फरमायो आ, जिंदगी के भी मां अल्लाह पैदा फरमायो आ। ऐ मुझा बाना मां अल्लाह जिंदगी भी तोखे अता फरमाई आ, मौत खां भी तोखे आगाह करे छॾियो आ त 100 साल जे जिए कोई फिर भी एक दिन मरना, आबे हयात जे पिए कोई फिर भी एक दिन मरना। मौत जो अचण हक़ आ। मौत मुझा दोस्त अज़ीज़ जिंदगी मौत जी अमानत आ। मालिक ईंदो आ अमानत के गॾु वठी वेंदो आ। मुझे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह जे ज़ात जेका मौत खां अॻु में तोखे जिंदगी अता फरमाई आ। अल्लाह फरमाए थो उहा बेमक़सद कान अता फरमाई आ। मां अल्लाह उहा जिंदगी रुगी इए फजूल कान फरमाया, छो त रब्बना मा खलक़्त हाज़ा बातिला। मुझे अल्लाह फरमायो तव्हां के समझ में अचे या न अचे, मां अल्लाह जेका शै पैदा फरमाया उन में हिकमतों मां अल्लाह जरूर फरमायूं। नांगा इंसान के डंगींदड़ा भले समझ में न अचे, पर उन जी जिंदगी हुजण जूं भी अल्लाह ताला खोड़ सारी हिकमतूं पैदा फरमायूं हन। नांग जो ज़हर केतिरनि बीमारियुनि में कमी ईंदो आहे। नांग केतिरनि शयुनि खे अल्लाह ग़िज़ा तौर अता फरमाए छॾींदो आहे। दोस्तो त तो असां इंसान खे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात 18,000 मखलूकात में सब खां सुहिणो अगर मुझे बेनियाज़ रब को बनायो आ तो उहो इंसान।
18,000 मखलूक में 18,000 मखलूक में मुझे बेनियाज रब को सोने में सोनी शे पैदा फरमाया। ओहो अल्लाह इंसान बनायो ऐ सोहना इंसान, ऐ सोहना इंसान तो सा सब खां वधीक ऐं सब खां पहिरीं जंहिं प्यार कयो उहो मुझो अल्लाह। अल्लाह कैसा प्यार कंदो अल्लाह जमीलो व युहिब्बुल जमाल। अल्लाह सुणो अल्लाह सोने सा प्यार कंदो अल्लाह तोखे सोनो बनायो सुहमा मुराद हे तुझे चेहरे जो रंग ना है, सुहमा मुराद तुझो रंग अच्छो ना है, सुहमा मुराद तुझे जिस्म जी बीहक ना है, सुहमा मुराद अल्लाह जे ज़ात बाबरकात ऐ इंसान तोखे उहो पावर दिनो उहा ताकत दिनी जो मुझो रब तो फरमाए ऐ इंसान इन कायनात जे अंदर जेकी कुछ मां अल्लाह पैदा फरमायो अगर इंसान तू उनके इस्तेमाल न करी त दुनिया में उन जी काई हैसियत ही कान रहंदी। मिसाल तौर 2 करोड़न जो बंगलो, मिसाल 2 करोड़न जो बंगलो ठही वयो पर जे इंसान न रहे त छा मुकाम। अजीजाने मन लखन जी गाड़ी हुजे इंसान इस्तेमाल न करे जंग जी बर्बाद थी वेंदी। सोने में सोनो फ्रूट हुजे बागन में फल हुजन जेके तैयार लगा पिया हुजन पर जे इंसान इस्तेमाल न करे उते जो उते किन्ना थी वेंदा। याद रखी छॾियो मुझो बेनियाज रब तो फरमाए कायनात में अगर सब खां अजीम मुकामा अल्लाह शय पैदा फरमाया तो वो इंसान। ऐ इंसान तू अजीम आही, तू अजीम आही, तू सब खां हसीन आही, तू सब खां सुहणो आही। सब खां पहिरो सवाल त पैदा त सभिनी खे अल्लाह फरमायो लेकिन इंसान खे सभिनी खां वधीक अल्लाह सुहिणो छो फरमायो। अल्लाह इएं छो न फरमायो त मां अल्लाह फरिश्तन खे सुहिणो बनायो आहे। हालांकि फरिश्ता त नूरानी मखलूक आहिनि, फरिश्ता त गुनाहनि खां पाक आहिनि। अल्लाह जे ज़ात उन्हनि जे लाइ छो न फरमायो त मां सब खां वधीक फरिश्तन खे सुहिणो फरमायो आहे। इंसान खे अल्लाह ताला सूंह जो लक़ब छो अता फरमायो, अज़ीम अल्लाह ताला इंसान खे लक़ब छो ॾिनो। इन करे मुंहिंजा दोस्त जो अल्लाह पंहिंजे महबूब खे हिन इंसानी सूरत में पैदा फरमायो तो असांजी हैसियत, तो असांजी इज्जत, तो असांजी अजमत, तो असांजी बुलंदी, तो असांजो शान मान हे ज़ाती हैसियत में न है, हे अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे करे आ। रुगी तो असांजो न कायनात जे हर ज़र्रे खे इज्जत ॾिनी आहे मुझे अल्लाह, लेकिन मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इज्जत जे सदके में ॾिनी आहे। गॾह भी जानवर, बकर भी जानवर, घोड़ो भी जानवर, गाबो भी जानवर। मां तोखां थो पुछां घोड़ो जॾहिं मरी वञे उन खे काॾे कंदे, घोड़ो बीमार थी वञे तो जॾहिं इलाज असर न करे काॾे कंदे कढी ॿाहिरि उछलाईंदे। पर तोखां थो पुछां जेकॾहिं तुंहिंजो गाबो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तुंहिंजे गाबो जॾहिं हर हलाइण खां वेही वञे त छा कंदे? चो उनखे ज़बह करे उन जो गोश्त पाण भी खाईंदुसि, ग़रीबनि खे भी खाराईंदुसि। जानवर त हू भी आ, जानवर त हू भी आ, पर चो जंहिंजे लाइ मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो ही हलाल आ उहो क़यामत ताईं हलाल आ। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां अर्ज़ पे कयो ॻाल्हि खे तवील न वठी वञा। अल्लाह फरमायो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात, मां अल्लाह ज़िंदगी भी तोखे ॾिनी आहे, मां अल्लाह मौत जो हुक्म भी तोला सादर फरमायो आहे, मां अल्लाह तोखे आगाह करे छॾियो आहे। ऐं दुनिया ते अचण वारा हमेशा तोखे हिते रहणो न आहे, हे घर तुंहिंजो हमेशा जो न आहे।
सदाई तुझो हिते रहण नाहे पांजे अबे दे निहार अगर तुझो अबो जिंदा पांजे अबे जे अबे दे निहार अगर तुझो दादो भी जिंदा पांजे दादे जे अबे दे निहार जमीन सागिया इलाइको सागियो हजारे मानू आया हजारे मानू हलिया वया मुझो अल्लाह तो फरमाए सिज पांजे टाइम ते उभरी रहियो रात पांजे टाइम ते थी रही जमीन सागिया इन जे मथों हर हलाइण वारा बिज छटण वारा केतराई आया केतराई हलिया वया ए इंसान तू भी उनन जिया अज जमीन जे मथा हई अज जमीन जे मथा हई मां अल्लाह तो में हिम्मत दिनिया मां अल्लाह तो के सेहत दिनिया मां अल्लाह तो के ताकत दिनिया सोना अमल कर इंसान ही पान में इंसानियत पैदा कर इंसान जो कदर कर गरीबन से हमदर्दी कर यतीमन जी सार लह मां अल्लाह जे की कुछ तो खे दिनो मां अल्लाह जे दिनल नेमतुन मां अल्लाह जे रज़ा जे खातर दे त जने जमीन जे अंदर तू इंदे त उते डाडो सुकून सा गुजारिंदे एकड़ी जिंदगी जमीन जे मथों रहण वारी है एकड़ी जिंदगी जमीन जे अंदर रहण वारी है जेको इंसान कब्र में वींदो ओजा दोस्त वो खत्म थी न वींदो याद रखी छड़जा ये नाहे त मर गया मरदूद न खत्मा न दुरूद न मुजा दोस्त अजीज टे इंसान के अल्लाह ताला जिंदगियों अता फरमायूं हन टिन सूरतुन में जडे तवा असा अम्मड़ जे पेट में भी न हुयासी त आलम अरवाह में हुयासी गालायो आलम अरवाह में इते काफी पढ़िया लिखिया नौजवान आऊं चाहियां तो ते थोड़ो फार्मूलो तवा के दीन जो समझाया त कुल्लु नफ्सिन जायकतुल मौत जो मतलब छो तो आऊं खुद एक पढ़ियो लिखियो नौजवान आया मुझा दोस्त अजीज ई नाहे त फक मदरसे जो पढ़ियल हाँ अल्हम्दुलिल्लाह दुनियावी तालीमात का भी अल्लाह ताला मुस्तफीज फरमायो समझण जी कोशिश कयो त इंसान कदे भी मो नाहे ए जुमलो गौर सां ॿुधो इंसान मां ई न चे तो रुगी मुसलमान इंसान कदे भी मो नाहे मरंदो केरा जिंदा केर हुंदो आ थोड़ो तहां के वजाहत करे मुख्तसर टाइम में बुधाइंदुम मरंदो ओहो आ मोल शय उन के चोंदा हूं जेका हमेशा जिला जेंजी चुरपुर खत्म थी वने जेंजी ब्लड जी सर्कुलेशन ऑफ थी वने जेंजो बाकी को वजूद न बचे दोस्त जरा सोच अम्मड़ जे पेट में अचण खां गुमे तू आलम अरवाह में मौजूद होए जिस्म न होयो रूह जे सूरत में होए उन रूह के अल्लाह जे हुक्म सा अल्लाह ट्रांसफर कयो तुझे अबे अम्मा जे शादी जे सूरत में अम्मा जे वरी पेटड़े में अची पोते उते रूह तुझो उहो सागिया लेकिन तुझे अचण जी तस्वीर अजीबा रत जे कतरन जे सूरत में आयो आ उन रत जे कतरन के अल्लाह जे ज़ात एक जीजल अम्मड़ जे वजूद में जीजल अम्मड़ जे पेट में मुझा दोस्त अजीज उते अल्लाह बनायो आ अजीब अंदाज सा मुझे रब बनायो आ मुझा दोस्त अजीज उन खून जे कतरन मा अल्लाह अम्मड़ जे पेट में तुझो जिस्म बनायो आ तुझो मांस बनायो आ तुझो हड्डियों बनायूं हन मुझा दोस्त नौजवान खां पुछी दिस जेके कुछ न कुछ साइंस मा जानन था मेडिकल मा जानन था इंसान जी हार्ट यानी दिल खां वठी करे सजे जिस्म जे अंदर 27,000 फुट मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला इंसान जे वजूद में रगू पैदा फरमायुन विदाउट जॉइंट हिकड़ी जगह ते भी के में मुझा दोस्त अजीज जॉइंट लगल कोने को यानी टाकल काने का ये 27,000 फुट नसूं अल्लाह तुझे वजूद में पैदा फरमायूं जेके सजे तुझे वजूद के सप्लाई करे रहियूं जे में थुलियूं भी आहिन सन्नियूं भी आहिन रुगी करगे जी सनड़े में सनड़ी रग
डेमेज थी वेंदी आ जिस्म जो हेठियों हिस्सो छा छॾे वेंदो आ लेकिन जी जल अमड़ जे पेट में ये तमाम मुझा दोस्त अजीज तुझे वजूद जो नसूं अल्लाह जे ज़ात पैदा फरमायो अल्लाह तो के उते जिंदगी अता फरमाए तुझे वजूद के अल्लाह अमड़ जे पेट में तैयार कयो जेस ताईं मुझे खुदा चाहियो तू अमड़ जे पेट में रहे जॾहिं अमड़ जे पेट मां अल्लाह जो हुक्म थियो त बाहर निकरी आ आलमे अरवाह मां भी अल्लाह जे हुक्म सां ट्रांसफर थे अमड़ जे वजूद में वरी अमड़ जे वजूद मां अल्लाह जे हुक्म सां तू ट्रांसफर थे हुक्म मुझे अल्लाह जो आ लेकिन सूरत हर जगह ते अलग अलग थींदी थी अचे आलमे अरवाह मां हुक्म अल्लाह जो थियो रूह जे सूरत में मां जे वजूद में पहुते खून जे कतरन जे सूरत में पहुते जॾहिं अमड़ जे पेट मां अल्लाह जे हुक्म सां तू बाहर आए त मुझा दोस्त अजीज सूरत इंसानी वठी करे अमड़ जे दर्दन ऐं सूरन जे सूरत में बाहर पहुते जमीन ते मुझे अल्लाह तो खे रहायो वरी जॾहिं अल्लाह जो हुक्म थियो इन जमीन जे तख्ते के छॾे त मुझा दोस्त अजीज इज़राइल जे सूरत में इज़राइल तो वटायो तुझे रूह के मुझा दोस्त अजीज कब्ज कयो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत मां मुरादा उन जी माना है त मौत जो ज़ाइक़ो हर साह वारे के चखणो आ ज़ाइक़ो उन वक्त महसूस थींदो आ जॾहिं का शय इंसान जे वात में हूंदी आ यार ताजे वात में फ्रूट ना है तो जायको आहे जवाब दियो पर जेकर तवा मा कहे मुंह में हियर फ्रूट जो को भी जरड़ो होंदो अगर कहे मुंह में केलो होंदो तो केले जो जायको होंदो अगर सूफ होंदो तो सूफ जो जायको अल्लाह जे कुरान के खोल अल्लाह फरमाए तो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत हर नफ्स साह वारी शय के मौत जो जायको चखणो आ जायको चखणो आ जदे हिन दुनिया का अल्लाह जे हुक्म सां तू अगले जहान दे वींदो आ इज़राइल अलैहिस्सलाम ईंदो आ अचे तुझे रूह के कब्ज कंदो आ इहा घड़ी तुझे मौत जे जायके जी आ तुझे जिस्म जी चुरपुर बंद हुंदी आ मुझा दोस्त ब्या तो के खणी फटे ते सुमारीन तुझे जिस्म जा कपड़ा लाहीन ब्या तो के विंजारीन ब्या तुझो जनाजो पढ़न मां तो का मुसलमान सवाल तो कया जेडी मल कब्र में मैयत के लाहे अजीजो अकारब मोटी दाहन बुधाए तो ते अल्लाह जा फरिश्ता ईंदा हन या को न ईंदा हन जवाब दियो सजी जिंदगी बुधो तो ईंदा हन या न अल्लाह जा फरिश्ता ईंदा हन जदे उए कब्र में ईंदा हन सवाल जवाब कंदा हन या को न कंदा हन जवाब दियो सवाल जवाब भी कंदा हन जेके तो असा मुर्दो करे कब्र में दफन करे आया हूं बुधायो वो जवाब दीदो आ या को न दीदो आ जवाब दियो पो जे जवाब दीदो आ त जेरो आ या मोला जवाब दियो ओ मुसलमान समझण जी कोशिश कर इंसान कदे भी मरंदो ना है बल्कि अल्लाह ताला जे हुक्म सां वो शिफ्ट थींदो आ हिकड़े घर का बे घर का आलमे अरवा का शिफ्ट थियो अमड़ जे पेट में अमड़ जे पेट का शिफ्ट थियो जमीन जे तख्ते ते जमीन जे तख्ते का शिफ्ट थियो जमीन जे अंदर जदे कब्र में रहो हमेशा कब्र में भी न रहंदो जदे कयामत जो दिहाड़ो थींदो अल्लाह जो कुरान पढ़ो अफला यअलमु इज़ा बुसिरा मा फिल कुबूर अमड़ जे पेट मां बाहर आए तो के कपड़ा पातल ना हन बिल्कुल नंगो आयो आ जदे वरी जमीन जे अंदर तो के दफन कयो वयो आ तो के मुजा दोस्त अजीज कफन पाराया वया मगर जदे उन जमीन मां महशर जे मैदान में उथंदे तो जो कफर तो सा गड को न होंदो अल्लाह फरमायो अफला यअलमु इज़ा बुसिरा मा फिल कुबूर जी अमड़ जे पेट मां इन जमीन जे तख्ते ते आए इए कब्र वरी हशर जे मैदान में तो के हलणो आ पोढ़ो थी कोन पहुंचंदे जवान थी मुझा दोस्त अजीज नंढड़ो नंढड़ो कोन हुंदो वडो वडड़ो कोन हुंदो तमाम कायनात हिकड़ी उम्र में अल्लाह जे हुक्म सां उथंदी मुझा दोस्त अजीज कब्रन मां थी काडे हलंदासी जो मैदान महशर का पूछा थींदो जो अल्लाह जे तरफ का फैसलो थींदो जन्नती जन्नत में वींदा जहन्नमी जहन्नम में वींदा जन्नती जन्नत में हुंदा जहन्नमी जहन्नम में हुंदा बुधाए त इंसान मो कदे जवाब दे
कदे मोआ इंसान, कदे भी इंसान को न मोआ। मुझा दोस्त अजीज, ही अल्लाह ताला जो निज़ाम आ। जे तू हिकड़े घर का शिफ्ट बे घर में थींदो हई, बे घर का शिफ्ट टे घर में थींदो हई, ये मुझो खुदा जे हुक्म सा इन दुनिया का तू शिफ्ट थी रहो आ। त मुझा दोस्त पंहिंजे मौजू ते ॻाल्हायां, तमाम ॻाल्हि घणी थी वेंदी। त इंसान कब्र में ज़िंदा जॾहिं तव्हां सां मुक़ाम खां लंघंदा आहियूं या मुक़ाम ते हलंदा आहियूं त छा चवंदा आहियूं? ॻाल्हायो, छा चवंदा आहियूं? अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर। माना छा थी? ऐ कब्रन वारो, तव्हां ते अल्लाह जी, तव्हां ते अल्लाह जी सलामती हुजे। कब्र वारनि ते अल्लाह जी सलामती। ॿुधायो उहे जवाब ॾींदा आहिनि या कोन ॾींदा आहिनि? अज़ीज़ान मन उहे भी जवाब ॾींदा आहिनि, यानी जेको ज़िंदा हूंदो आहे उहो जवाब ॾींदो आहे। मां तोखे सम्झाईंदो हलां, को दुनिया जे किताबनि ते नाज़ कंदो आहे, को चवंदो आहे त मां इंग्लिश जा 5 किताब पढ़िया, मां वॾो को फिलासफर बणिजी वियो आहियां। को सोचींदो आहे मूं ला पढ़ियो आहे, मां वॾो फिलासफर बणिजी वियो आहियां। को चवंदो आहे मूं दौलत गॾु कई आहे, मां वॾो दौलतमंद बणिजी वियो आहियां। यादि रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे, सिकंदर जब दुनिया से गया तो दोनों हाथ खाली थे। दौलतमंद दौलत छॾे वेंदे, जवान तू जवानी छॾे वेंदे, हसीन तू हुस्न छॾे वेंदे, कुछ भी तुझे गॾु हलण वारो नाहे। हा हा, हिकिड़ी शइ तोसां गॾु हलंदी, जेको अल्लाह जे ख़ौफ़ में तो ज़िंदगी गुज़ारी हूंदी, अल्लाह जे ख़ौफ़ में तो अखड़नि मां लुड़क लाड़िया हूंदा। सुहिणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे शरीयत ऐं सुन्नत जो अदब करे उन ते अमल खे यकीनी बनायो हूंदो। इहा ई शइ तोखे कम ईंदी। ख़बरदार थी, जंहिं दौलत ते दुनिया में नाज़ तो करी, इहा दौलत तोसां गॾु कान हलंदी। जंहिं बंगलनि ते नाज़ तो करी, बंगला तोसां गॾु न हलंदा। जॾहिं गाॾियुनि ते नाज़ तो करी, ज़ात ते नाज़ तो करी, इहे सभई तुंहिंजा ख़त्म थी वेंदा। हे रूह परवाज़ थियो, सभई तोखे मैयत करे छॾींदा। तुझो नालो भी को वठंदा, मैयत तुझो नालो ख़त्म, तुझी ज़ात ख़त्म, तुझी औकात ख़त्म, सब कुछ ख़त्म थी वेंदो, सिर्फ तुझो नालो रहंदो। हा हा, इन नाले खां बाद जेका ज़िंदगी आहे, अज त तोखे अल्लाह जे क़ुरान मां ॿुधायां, इहा ज़िंदगी कंहिंजी अज़ीम आहे। मरणो सब कंहिंखे आहे, गुनहगार खे भी मरणो आहे, नेकोकार खे भी मरणो आहे, मौलवीअ खे भी दुनिया छॾणी आहे, पीर खे भी दुनिया छॾणी आहे, अमीर खे भी दुनिया छॾणी आहे, फ़कीर खे भी दुनिया छॾणी आहे, सदर खे भी दुनिया छॾणी आहे। दुनिया जे हर इंसान खे छॾणी आहे, लेकिन दुनिया छॾण खां बाद में जेका ज़िंदगी आहे उहा कीअं आहे, क़ब्र वारी ज़िंदगी कीअं आहे, हशर वारी ज़िंदगी कीअं आहे। बस क़ुरान करीम जे हिक आयत जो रेफरेंस ॾेई मां अॻिते हलां। छो त मूंखे ॿुधायो वियो त हिन ॻोठ में अहले इल्म अल्हम्दुलिल्लाह काफ़ी आहिनि। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इन करे क़ुरान करीम जे दलीलनि सां पियो ॻाल्हायां। मुझे बेनियाज़ रब फरमायो, मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुमिन फलनुहयियन्नहु हयातन तय्यबह वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून। छा पढ़ियो चौरप जो क़ुरान? ऐ मुसलमान, जेस ते खुदा जे कलाम ते यकीन न कंदे तेस ते तुझी जिंदगी जी काई हैसियत कोने, कुछ भी अहमियत कोने। तुझे जिंदगी जी अहमियत उन ॾींहं खां शुरू थींदी जॾहिं तो अल्लाह जे कलाम खे सुञाणण शुरू कयो। अल्लाह फरमायो, मन अमिल सालिहा, सुहिणा अमल जंहिं भी कया, सुहिणा अमल जंहिं भी कया। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तशख़ीस कान थी त पीर साहब कया या मौलवी साहब कया, अणपढ़ियल कया या पढ़ियल कया, न न, शर्त इहो नाहे। अल्लाह हुकुम कयो, मन अमिल सालिहन, तव्हां मां जंहिं भी सुहिणा अमल कया, ज़करिन औ उन्सा, उहो मर्द हुजे या औरत हुजे,
जी मर्द जे मथा दुनिया जी जिंदगी आखिरत जी जिंदगी दुनिया में अमल आखिरत में पुछाणो आ ये औरत जे मथा भी पुछाणो आ ये नाहे त औरत जी का जिंदगी नाहे ये नाहे त औरत ला नमाज नाहे ये नाहे त औरत जो कमरुगी घर के संभालना ये नाहे त औरत जो कमरुगी माल के संभालना याद रखी छद मुझा दोस्त अजीज अगर कोई शख्स भी पांजे घर वारन के महज इन बुनियाद ते हलाए रहियो आ त तवां औरतूं तवां जो कमरुगी घर जो कम करना गाह पठो करना माल के संभालना इंदल्लाह अल्लाह जे दरबार में मुजरिमा पांजे बच्चन के मुझा दोस्त अजीज पांजे बचड़न के सुहिणी जिंदगी गुजारण सा गड इहो ताकीद करणो आ उन्हनि के समझाइणो आ त तव्हां के भी अल्लाह जी इए पाबंदी सा नमाज अदा करनी आ जीअं मर्द करे रहिया आहिनि। अल्लाह फरमायो मन अमिल सालिहा मिन ज़करिन औ उन्सा मर्द हुजन या औरतूं हुजन जेके भी अमल सुहिणा कंदा अल्लाह शर्त हिकिड़ो लगायो न अमीरीअ जो न ग़रीबीअ जो न पीरीअ जो न फ़कीरीअ जो न मौलवीअ जो न अणपढ़ियल जो अल्लाह हिकिड़ो शर्त लगायो वहुव मुमिन केड़ो शर्त रब लगायो खुलियल रब जो कुरान बुध तमाम मामलात अल्लाह जे कुरान जे आयतुन सा तोखे बुधाया नौजवान वहुव मुमिन अल्लाह शर्त लगायो अमल सालिह भले करे मर्द हुजे या औरत हुजे पर हिकड़ो शर्त त हो हुजे मोमिन ओहो केर हुजे अजकल वडी दावा कई वेंदी आ एनजीओस वारा त ॾिसो केॾा भला कम था कन अमेरिका जी फलाणी कंपनी हेॾा नलका हणाए रही आ बेशक हणाए उनखे बि ख़ुदा दुनिया में नवाज़ियो आ अल्लाह उन्हनि खे बि दौलत ॾिनी आ ख़ुदा उन्हनि खे बि इज़त बख़्शी आ लेकिन मुंहिंजो अल्लाह फरमाए थो दुनिया वारो जेसिताईं मां अल्लाह जे वहदानियत जो इक़रार न कंदो मुंहिंजे सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के खातमुन नबिय्यीन वल मुरसलीन तस्लीम न कंदो मुझे सुहिणे नबी ते ईमान न आणींदो हो दुनिया में केतरा भी सुहिणा अमल करे मां अल्लाह उन्हनि जो मुआविज़ो उन्हनि खे दुनिया में ज़रूर ॾेई छॾींदुसि मगर आखिरत में उन्हनि जो कोई हिस्सो नाहे आखिरत में हिस्सो उन जो हूंदो रब तो आखिरत जे मथां यकीन रखण वारो व बिल आखिरत हुम यूक़िनून जेको आखिरत जे मथां यकीन रखंदो आ अल्लाह उनखे अजर आखिरत में भी दींदो आ दुनिया में भी दींदो आ लेकिन आहे के रब तो फरमाए वहुव मुमिन ओहो मोमिन हुजे नेकियो करे थो खैर खैरातू करे थो पर शर्त आहे त केर हुजे मोमिन हुजे पो मौला उन के छा ॾींदे ओ मुसलमानो कुरान पढ़ो मुसलमानो कुरान पढ़ो कुरान करीम अल्लाह जो पाक कलाम सिर्फ रुमाल वेड़े घर में रखण जे ला नाहे अल्लाह जो कुरान इन जे ला नाहे त उन के अतुर अंबीर हणी ऐं तो मथे मथे कुशादगी जगह ते रखी छड़ियो बेशक कुरान जी इज्जत लाज़िमा फर्ज़ा कुरान करीम जो अदब बिल्कुल तहां असां जे मथा मुसलमान जे हैसियत में वाजिब आ लेकिन कुरान जो असुल जेको मकसद आहे वो तिलावत कुरान आ कुरान करीम जो असुल मकसद तिलावत कुरान सा गड उन जे पैगाम के पो समझणा जदे पैगाम के समझदासी तदे यार जे हकीकत जी खबर पवंदी मुझे बेनियाज रब फरमायो वो ईमान वारो मर्द हुजे या औरत जेको सुहिणा अमल कंदो आ अल्लाह उन जो अजर बुध फलनुहियन नहु हयातन तय्यबा खोल मुसलमान कुरान जेरो त सब को हुंदो आ कब्र में हिंदू भी जेरो आ मेघवाड़ भी जेरो आ मुनाफिक भी कब्र में जेरो आ मुशरिक भी कब्र में जेरो आ मजूसी भी कब्र में जेरो आ मोमिन भी कब्र में जेरो आ सवाल तो पैदा थे जडे सभई कब्र में जेराहन फर्क केड़ो आ हा मुझा दोस्त अजीज फर्क आ मोमिन कब्र में अल्लाह जिंदा इन ला
रखियो आ त दुनिया जे तख्ते ते आधी रात जो थी करे सीअ में तहज्जुद जूं नमाज़ूं अदा करण वारा, फज्र जी नमाज़ूं अदा करण वारा, मां अल्लाह जे मखलूक जी खिदमत करण वारा, गरीबन सां हमदर्दियूं करण वारा। अल्लाह फरमाए तो कब्र में मां अल्लाह तो के अबदी जिंदगी एड़ी पाकीज़ा जिंदगी तो ता फरमाया जेसिताईं क़यामत जो मैदान बरपा थे जन्नत जी दरड़ी खुली मिलंदी, कब्र में भी जन्नत जा मज़ा वठी रहियो हूंदो। मुशरिक कब्र में ज़िंदह हूंदो आ, काफ़िर कब्र में ज़िंदह हूंदो आ। छा जेला उन ज़मीन जे तख्ते ते अल्लाह जी बेफरमानी कई, अल्लाह जे सुहिणे नबीअ जे दीन जी बेफरमानी कई, अल्लाह जे दीन जो अदब न कई, इंसान ज़ात जो क़दर न कई, इंसान ज़ात जी खिदमत न कई। ओहो कब्र में इन ला ज़िंदह हूंदो आ जेसिताईं क़यामत जो मैदान अचे, बराबर जेसिताईं जहन्नम जे हवाले थे तेसिताईं कब्र में जहन्नम जी दरी खुलंदी विया, जेसिताईं क़यामत थींदी तेसिताईं कब्र में भी जहन्नम जे बाहि जे असरात में पियो जलंदो। अल्लाह फरमायो फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा। अल्लाह फरमायो सुहणन अमल करण वारन के, ईमान वारन के मां अल्लाह पाकीज़ा जिंदगी अता करे छॾींदो हां। कुरान तो चवे फलनुहयियन्नहु, उहे हमेशा जिंदह हुंदा, हयातन तय्यब पाकीज़ा जिंदगी मां अल्लाह उन्हनि खे अता तो कया छाजे करे वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून। अल्लाह फरमाए तो ऐ ज़मीन ते सुहिणा अमल करण वारा, ऐ ज़मीन ते रही करे मुझे मखलूक सां प्यार करण वारा, प्यार तो सब को कंदो आ पर अल बुग़्ज़ु लिल्लाहि वल हुब्बु लिल्लाहि, अल्लाह जी रज़ा दे प्यार करण वारा। खैरातूं तो सब को कंदो आ लेकिन हिकड़ी खैरात हुआ यार, खैरात कया माण्हू छा चवंदा त ॾाॾे जी खैरात बि कान कई, हेतिरो ॾाढो मिल्कियत छॾे वियो, इन खैरात मां न की तुंहिंजो फ़ाइदो न की ॾाॾे जो फ़ाइदो। दोस्तो ख़ैर करी या खैरात करी, हिकिड़ो गिलास अल्लाह जे राह में करी या 20 देगियूं करी, मक़सद हिकिड़ो हुजे त मुंहिंजो सुहिणो रब करीम राज़ी थी वञे। अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर नंढड़ो अमल करण सां भी मुझो अल्लाह एतिरो अजर अता फरमाईंदो आ जो इंसान तोखे अंदाज़ो कोने। कॾहिं भी ऐ इंसान तो सोचो नाहे त जॾहिं दुनिया में अल्लाह ॾेई रहियो आ त गणे ॾेई रहियो आ, हिकिड़े अमल जे एवज़ 10 नेकियूं, हिकिड़ी नेकीअ जे एवज़ 20 नेकियूं, पर रब चए थो जॾहिं क़यामत में न तोखां हिसाब वठंदुसि, गणे कोन वठंदुसि, तोरे वठंदुसि। कॾहिं सोचो थी सोचो थी कॾहिं फुर्सत ही कोने का, फुर्सत ही कोने का, दुनिया जे मामलात मां फुर्सत ही कोने का। कब्र में तो जरूर फुर्सत थींदी जॾहिं जे किरामन कातिबीन मथों अचे बीहंदा मुंहिंजा दोस्त अज़ीज़, पोइ उन महिल फुर्सत जी ख़बर पवंदी। ऐं अल्लाह जा बाना हीअ ज़िंदगी, नंढड़ो ॿारड़ो भी रांदी को ठाहींदो आहे। बस हाणे ख़त्म था कयूं इंशाअल्लाह ताला 9 बजे ताईं, मूं वटि अञा 10 मिंट आहिनि। नंढड़ो ॿारड़ो भी जॾहिं को रांदी को ठाहींदो आहे त बेमक़सद कोन ठाहींदो आहे, उन सां खेॾंदो आहे, रूह विरहूं कंदो आहे। जॾहिं हुन जी दिलि भरिजी वेंदी आहे पोइ हुनखे भञी उछलाए छॾींदो आहे। मुस्लमानो नंढड़ो ॿार भी जेकॾहिं बिना मक़सद जे हिकिड़ो मिटीअ जो रांदी को नथो ठाहे त ही 6 फुटनि जो इंसान अल्लाह बिना मक़सद जे बनायो आहे। सोचो मुसलमानो, तू बिना मकसद जे ला न आयो है, पान के संभाल। ये न थे आए थे जिस काम के लिए, भूल गई वो बात, मालिक लेखा मांगेगा हम खाली दोनों हाथ। ये न कर, अल्लाह जो बानो थी रह दुनिया ते, जमीन ते अल्लाह जो बानो थी रह। अजीब असा मुसलमानन जी थ्योरी आ, अजीब असा इंसानन जी थ्योरी आ, जेको न कम अल्लाह पंहिंजे जिम्मे खयो आ, ओहो असा
ज़ोरियत पंहिंजे ॻिचीअ में फिट कयूं ऐं जेको अल्लाह असांजे हवाले कयो आहे उहो कम वरी सां अल्लाह जे हवाले करे था छॾियूं। जुमलो सम्झ में कोन आयो। ऐं इंसान पंहिंजे ज़िंदगी जो मक़सद सम्झ, हिकिड़ो कम अल्लाह पंहिंजे ज़िम्मे खयो आहे। कहिड़ो? अल्लाह फरमाए थो इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशा बिग़ैर हिसाब। मुझे अल्लाह फरमायो रिज़्क़ रोज़ी बिना हिसाब किताब जे ॾियण वारो मां अल्लाह। हिकिड़ो 1.25 किलो खीरे में विझंदो तूं आ, 14 मण फुटी केर कंदो आहे? चओ मुंहिंजो अल्लाह। 1.25 मण कणक जो ज़मीन में उछलाईंदो आहे, 70 मण केर कंदो आहे? चओ मुंहिंजो अल्लाह। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए रिज़्क़ रोज़ी ॾियण मां अल्लाह जो ज़िम्मो आहे। तूं थो चवीं निमाज़ छो नथो पढ़ी? बनीअ ते कम आहे, निमाज़ छो नथो पढ़ी? पाणीअ ते वञणो आहे, निमाज़ छो नथो पढ़ी? बच्चन जे लाइ मज़दूरी करणी आहे, बच्चन जे लाइ रोज़ी करणी आहे। कॾहिं तोखे क़ुरान झलियो आहे, कॾहिं तोखे सुहिणे नबी पाक झलियो आहे। मुंहिंजे मदीने जे ताजदार वापार कयो आहे, हुज़ूर जे सहाबा वापार कयो आहे। अबू बकर सिद्दीक़ ज़िंदगी कीअं गुज़ारी?